भले न मञो पर पका थी वया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी नाज़रीन, हींअर असीं ॿियो इंटरव्यू जो पार्ट नाज़रीन खे तव्हां कहिड़ो गीत पिया ॿुधायो? हींअर तव्हांखे मां गीत ॿुधाईंदुमि मेहरान धामराय जो गज़ल आहे, जेको मुंहिंजो रेडियो ते हलंदो आहे, उहो तव्हांखे ॿुधायां। अचो त नाज़रीन मेहरान धामराय जो फिदा हुसैन खोखर साहब खां कलाम ॿुधूं था। भले न मञो पर पका थी वया हो, भले न मञो पर पका थी वया हो, भले न मञो पर पका थी वया हो, अचण ऐं वञण खां बि झका थी वया, अचण ऐं वञण खां बि झका थी वया। भले न मञो पर पका थी वया हो। मसरूफ आयो या मजबूर आयो, मसरूफ आयो या मजबूर आयो, मसरूफ आयो या मजबूर आयो, मिलण खां अॻे ई जुदा थी वया हो, मिलण खां अॻे ई जुदा थी वया हो, अचण ऐं वञण खां बि जुदा थी वया, अचण ऐं वञण खां बि जुदा थी वया। भले न मञो पर जुदा थी वया हो, अचण ऐं वञण खां बि पका थी वया, अचण ऐं वञण खां बि झका थी वया। भले न मञो पर पका थी वया। माशाअल्लाह साईं, तव्हांजो जीअं ग्रुप ॿुधायो नालो त तव्हांजो ग़ुलाम हैदर अबड़ो साहब ऐं उस्ताद नज़ीर समूह साहब ऐं तव्हां खोड़ सारा स्टेज प्रोग्राम बि कया ऐं तव्हां हिकिड़ो यादि हूंदो तव्हांखे, तव्हां परख प्रोग्राम उन हलंदो टाइम हलंदो टेलीविज़न ते PTV ते, तव्हां उन टाइम बि उते उहो प्रोग्राम करे आहियो, त इहो तव्हांजो शायदि पहिरियों प्रोग्राम हुयो? जी सर, परख घड़ियाल प्रोग्राम परख बि हलंदो, घड़ियाल प्रोग्राम हुयो, हमर चो हुयो, पोइ इन मुख़्तलिफ़ माना जेको बि दोस्त वेंदो त प्रोग्राम वठी ईंदो। पोइ नज़ीर हुसैन समूह ऐं मां ऐं ग़ुलाम हैदर अबड़ो असां ॿिन्हिनि बेंजमिन सिस्टर नमूने टिनिनि हिकिड़ो कलाम बि ॻायोसीं। इहो तक़रीबन मां सम्झां थो 90 आहे या 91 आहे सन। उहो कलाम तव्हांखे यादि आहे? सर उहो कलाम मूंखे यादि कोन्हे, उहो निज़ाम ज़ाहिर जो कलाम हुयो, ख़ैरपुर जो शाइर आहे निज़ाम ज़ाहिर, उनजो कलाम उहो मूंखे यादि कोन्हे। अच्छा माशाअल्लाह, इहो को वक़्तु हुयो जेको तमामु सुठो तव्हांजो जवानी वारो वक़्तु हुयो, तव्हां पे गुज़ारियो, छा पिया ॿुधायो असांजे ॾिसंदड़नि खे? हींअर आउं तव्हांखे बदर अंसारी जो हीउ गीत थो ॿुधायां, गज़ल आहे मुंहिंजो हलंदो आहे, उहो तव्हांखे ॿुधायां। धार कोई जॾहिं बि थींदो धार कोई जॾहिं बि थींदो साईं अमन सुल्तान से गज़ल।
वियो आहे आवधी हुन सचा वियो आहे आवधी हुन सचा वियो आहे हुन जो थी हर पसा वियो आहे आवधी हुन सचा वियो आहे आवधी हुन सचा वियो आहे चाहत न थी सघियो दर्शन हूंदे चाहत न थी सघियो दर्शन थी को अहिड़ो गुनाह वियो आहे आवधी हुन सचा वियो आवधी हुन सचा वियो आहे हुन जो थी घर पसा वियो आहे आवधी हुन सचा वियो आहे आवधी हुन सचा